बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पंजो किताब 5वीं क्लास लाइ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों। जेॾो तुंहिंजो नाम हमद। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं। पन ॿोड़े पाताल में पहण तारें तूं। जेकर अचे मूं त मेरिया ई मान लहां। जेकी मंझि जहान सो तारीअ तॻे तुंहिंजे। लुत्फ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान। अदल छुटान को फेरो कजो फज़ल जो। जेॾो तुंहिंजो नाम बाज पियो ॾियाई मंगा। री थंभे री थूणे तूं छपर तूं छां। कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। सबक टियों। नात। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई। इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। कॾहिं कंहिं सां अदावत हुई, न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। कॾहिं कंहिं सां अदावत हुई, न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद जे नज़र में हर बशर जे लाइ इज़्ज़त हुई। ककर वांगुरु वसायो मींहुं जंहिं पंहिंजे मरुवत जो। बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। नज़र में सोच में गुफ़्तार में किरदार में जंहिंजी। नज़र में सोच में गुफ़्तार में किरदार में जंहिंजी। अज़ल खां ता अबद क़ाइम, अज़ल खां ता अबद क़ाइम रहण वारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो उख़ुवत जो। जिते वेशा ई वेशा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई। अब्दुल हलीम जोश।